काज़ी अहमद में ॻोठाणनि पारां बासरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। काज़ी अहमद वेझो ॻोठ केसर खोसो ऐं आचर खोसो जे रहवासी पोरियतन मिस्री खोसो, नवाब खोसो, उस्मान खोसो ऐं ॿियनि औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतिजाज कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त इलाइक़े जो बासर वॾेरो ग़ुलाम मेहदी राहू ऐं संदसि पुट मुनवर राहू ऐं मुनीर राहू असां मथां ज़ुल्म जा पहाड़ किराए छॾिया, जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ज़ुल्म करे असांखे पंहिंजी अपाणी ज़मीन भुॻड़नि मुठ खपाइण ते मजबूर करे रहिया आहिनि। ग़ुलाम मेहदी राहू जी ज़मीन आहे, 300-400 एकड़ ज़मींदार आहे। उहो असांखे ॿधराए कुटराए ज़लील कराए कूड़ियूं एफआरियूं कराए चए थो इहा ज़मीन बि असांखे ॾियो, असां 100 माण्हू खाइण वारा ग़रीब माण्हू आहियूं। मुंहिंजी अपील आहे एसीपी साहब खे, ॾियाजी खे, मुराद अली शाह खे, बिलाल भुट्टे खे असांजी अदालत कयो वञे। हुननि चयो त वॾेरो बासर हुजण करे पुलिस संदसि विंगार बणियल आहे ऐं असांजे ॻोठनि ते रोज़ानो चढ़ायूं करे परेशान करे रही आहे। साहब के असां पाण में भाइर 3 आहियूं, ॿार बच्चा, कंहिंखे 4 पुट, कंहिंखे 8, जहिड़ा 30 माण्हू असां खाइण वारा आहियूं। सी क्लास ज़मीन आहे, हू 500 एकड़ जो मालिक आहे। असां ग़रीब आहियूं, हू हारी कमदार सी क्लास वेठा आहियूं। 10 माण्हू वठो चए थो जा ज़मीन ॾियो जा लॾो खणो। एहतिजाज कंदड़नि सिंध जे वॾे वज़ीर ऐं आईजी सिंध खां मुतालबो कयो त बासरनि मां जान आजी कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।